कैफ़े थर खे ॾाहण जो 5 सालनि में अॼु आयल 6 नोटिस। कैफ़े थर जंहिं जॻह ते ठहियल आहे उते असांजी सर्वे बनी आहे ऐं बनीअ जी मुहागीअ में आउं 5 बचनि जे रोज़गार लाइ हिकिड़ो छिपरा होटल ठाहे वेठल आहियां, जेको मुंहिंजो अकेलो रोज़गार जो वसीलो आहे। ही ज़मीन मिठी यूनियन काउंसिल में बि नाहे ऐं आदमशुमारीअ जे अंगनि अखरनि मूजिबि मुंहिंजे अबाणी यूनियन काउंसिल मालण हॉल वेड़ में उझो अॾे वेठल आहियां। 2017 ईस्वीअ खां मिठीअ जो हर सिटिंग मुख़्तियारकार मूंखे नोटिस मोकिले थो ऐं 3 ॾींहनि में मुंहिंजो उझो खेड़े टिपड़ खेड़े खणी वञण लाइ ज़हनी ऐं मुआशी तौरु मूंखे मफ़लूज कंदो रहे थो। अॼु 9 ऐं 10 मुहर्रम ते जॾहिं दुनिया ग़मे हुसैन में ॿुॾल आहे त बिल्कुलु उन्हीअ वक़्तु मूंखे नोटिस मिलियो आहे त कैफ़े थर खे ॾाहे पंहिंजो सामान खणी वञ। अॻे हर भेरे कंहिं न कंहिं समाजी ऐं सियासी सरकारी मेड़ मिंथ तोड़े कोर्ट सॻोरीअ जे आधार सरकारी नोटिस तां हथु खॼंदो रहियो आहे, पर अॼु 4 सालनि बाद वरी मूंसां इहो थियो आहे। वाज़े रहे त आउं रस्ते खां 172 फुट परे वेठल आहियां ऐं मूं जियां थर में लखें माण्हू वेठल आहिनि, तिन खे नोटिस नथा मिलनि त मूंसां ईअं छो थो थिए, जंहिंजे करे कीअं सालनि खां केसनि में मूंखे ख़र्च ऐं टाइम थो ॾियणो पवे। शायदि इन करे बि हुजे जो असां PP खे न सिर्फ़ु वोट ॾिना आहिनि पर पोलिंग एजेंट बि रहिया हुजूं। मूं गुज़िरियल 5 सालनि में ज़हनी ऐं मुआशी तौरु हिन कैफ़े थर पोयां एतिरो लोढ़ियो आहे जो बयानु नथो करे सघां। उन करे बयान का उबराइब करण जी अव्हां खे इल्तिजा थो करियां त मुंहिंजे हिन अकेले रोज़गार जे वसीले खे मुख़्तियारकार मिठी जे हथां ॾहिराए इहे सरूं खप ऐं बांस मूंखे कंहिं अहिड़ी जॻह ते रखी ॾियो जिथे वेही आउं पंहिंजी ज़ाल, हिकु धीअ ऐं 3 पुटनि जो पेट पाले सघां। रिपोर्ट अब्दुल रज़ाक राहमू, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, छाछरो।